अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़ज़क्किर बिल क़ुरआनि मन यख़ाफ़ु वईद। सभी दोस्त दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु ताला अला खैर खल्किही मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रियतिही अजमाइन। सबनी दोस्तन दुरूद शरीफ पढ़ियो। सबनी दोस्तन दुरूद शरीफ पढ़ियो। जिन पढ़ियो थोड़ो सुरिया चौक ते ॾिसां कहिड़नि पढ़ियो साईं जे मथां दुरूद। जज़ाकुमुल्लाह अहसन जज़ा। माशाअल्लाह सबनी दुरूद शरीफ पढ़ियो। जै भी सोने साईं जे मथां दुरूद पढ़ियो अॻिते सुरी अचो। जेतिरा वेझा ईंदव एतिरी अल्लाह जी रहमत तव्हांखे वेझी थींदी। जज़ाकुमुल्लाह अहसन जज़ा। अल्लाह साईं तव्हां ते रहमत फरमाईंदो। अच्छा जो ॾींहुं आहे, बरकत वारो ॾींहुं आहे। मुंहिंजा मुहतरम अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला जे पाक किताब कुरान करीम फुरकान हमीद मंझां आयत जो कुछ हिस्सो हां जे साम्हूं तिलावत कयो वियो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में दुआ है कि मुआजिज़ खे इन जी सही माना मतलब बयान करण जी तौफ़ीक़ अता करे। सब आमीन चओ। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, हिकिड़ो दुआ करे ॿिया आमीन चवनि, इहा दुआ अल्लाह वटि जल्दी क़बूल थींदी आहे। जेके चवनि था असांजी दुआ क़बूल थिए, हिकु आवाज़ सां आमीन चओ। सही सम्झाइण खां बाद में रब साईं तव्हां असांखे क़ुरान मजीद जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता करे। मक़सद आहे अमल, केतिरो वैज़ नसीहत ॿुधे अमल न आहे त कुझु बि न आहे। मुंहिंजा मुहतरम अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला हिन पंहिंजे पाक किताब कुरान मजीद जे अंदरि पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तो फरमाए। वाइस शुरू करण खां पहिरियों गुज़ारिश कंदुसि, जॾहिं मुंहिंजी ज़ुबान जे मथां पैगंबर जो नालो अचे, तव्हांजी ज़ुबान हली पए चवे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सखी थींदो, बख़ील थींदो। सखावत जी ख़बर पइजी हुई माशाअल्लाह। रागी दड़ो जा घोर घोर हुजे कि अल्लाह अल्लाह जे रसूल जी तारीफ़ थे जो नाग वेठा आहिनि कीसे में। अल बखीलु लज़ीन मन ज़ुकिरतु इंदहु फलम युसल्लि अलैया। पाण फरमाए उहो वॾे में वॾो बखील आहे जंहिंजे साम्हूं मुंहिंजो नालो वरितो वञे, दुरूद न पढ़े, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न चवे, इहो बखील आहे। पोइ तव्हांजी मर्ज़ी सखी थियो या बखील थियो, चओ इंशाअल्लाह असां सखी थींदासीं। दुरूद पाक पढ़ो तो कुरान खां पुछो। सल्लल्लाहु ताला अला खैर खल्किही मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रियतिही अजमाइन। आवाज न तो अचे दुरूद शरीफ जो, बुलंद आवाज सां सभी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व सल्लिम तस्लीमा। रब जी ज़ात बबरकात इन पंहिंजे पाक किताब कुरान मजीद फरमाए, फ़ज़क्किर बिल क़ुरआन मन यख़ाफ़ु वईद। आस्ते सुभान अल्लाह चओ। मतां फ़रिश्ता ॿुधी लिखनि, चओ सुभान अल्लाह। मां सम्झां तो तव्हां जन्नत में बाग बंगला घणा ठाहियूं वेठा हो। मां चवां सुभान अल्लाह, अल्लाह मुंहिंजे लाइ जन्नत में बाग बंगला तैयार करे। चओ सुभान अल्लाह। इमामुल अंबिया, सरताजुल अंबिया, हकीमुल अंबिया, अशरफुल अंबिया, इमामुल क़िबलतैन, सय्यदुल अव्वलीन आखिरीन, पैगंबर आमना जा लाल, महबूब रब्बे ज़ुल जलाल, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पान फरमाता, कलिमतान हबीबतान इलर रहमान व खफीफतान अलल लिसान व सकीलतान फिल मीज़ान। पान फरमाए बकल माहिन जेके पढ़ो तो जे मथा काई तकलीफ न थींदी। ज़बान जे मथा पढ़ण सां आसान हल कराइन।
रब के वध में वध प्यार आहिन क़यामत ॾींहुं जंदर तरी जॾहिं तो असांजा आमालनामा तुरदा रब तो फरमायो नी क़यामत ॾींहुं जंदर उन्हनि कलमनि खे रब एतिरो वज़न ता कंदो जो तव्हांजो नेकी वारो पढ़ो बारी थी पवंदो बुराई वारो पढ़ो हल्को हल्को थी पवंदो फअम्मा मन सकुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर रादिया व अम्मा मन खफ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया वमा अदराका मा हिया नारुन हामिया जंहिंजो नेकी वारो पढ़ो बारी थी पियो रब उन जे लाइ जन्नत जा फ़ैसिला फरमाए छॾींदो जंहिंजो बुराई वारो पढ़ो बारी थी पियो उन जे लाइ जहन्नम जा फ़ैसिला थींदा पर मुंहिंजे सोणे मुहम्मद अरबी ॻाल्हि विसरी वई मां त हजाणी वरी बिरे खई ॾिसां तव्हांखे ॻाल्हि यादि आहे विसरी वई मुझे सोने मोहम्मद अरबी चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमाद हिकड़ा मुझो उम्मती इंदा जिनजो बुराई वारो पढ़ो भारी थी पवंदो नेकी वारो पढ़ो हल्को हुंदो सोने साईं के फरमाईंदा रब साईं फरमाईंदा फरिश्तो ॾियो ख़बर जैसे तू पान ॾिसे थो ॼाणे थो हिनजो बुराई वारो पढ़ो भारी आ हिनजो नेकी वारो पढ़ो हल्को आ हाणे वठी वञोसि जहन्नम में रब साईं फरमाईंदो फरिश्तो तव्हांखे ख़बर न आहे हिकिड़ा दिलि जे अंदरि हिनजा अमल हूंदा जेके तव्हां ज़ाहिरी ॾिसण वारा लिखंदा होयो मां रब सीननि जे राज़नि खे ॼाणण वारो हां इन्नहु अलीमुम बिज़ाति सुदूर मां रब सीननि जा राज़ ॼाणण वारो हां हिन जे सीननि वारो राज़ ॼाणां थो हे दिलि जे अंदरि हिकिड़ा कलमा चवंदो हो रब पंहिंजे बेमिसाल वारे कुदरत वारे हथनि सां पर्ची कढंदो फरिश्तो नेकी वारे पढ़ियो रखोसि त हे पर्ची छा कंदी हे गुनाहनि जा अंबार असांजी नज़र खुटे थी जा गुनाहनि वारा दफ़्तर कोन था खुटनि रब तो फरमाए रखोसि नेकी वारे पढ़े ॾऊं जिन वो पर्ची नेकी वारे पढ़े न पवंदी मुझे सोने मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन खे रब एतिरो वज़न अता कंदो जो नेकी वारो पढ़ो भारी थी पवंदो रब मुंहिंजो उम्मती जे लाइ जन्नत जा फ़ैसिला फरमाए छॾींदो साईं उन में छा लिखियलु हूंदो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम तव्हां बि चओ सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम हिकिड़ी पर्ची अल्लाह वटि ॿी पर्ची मुंहिंजे सोणे मोहम्मद अरबी वटि साईं जेका अल्लाह वटि पर्ची हूंदी उन में त लिखियलु हूंदो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम साईं तव्हां वटि पर्ची कहिड़ी हूंदी मुझे सोहणे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पान फरमाए जरी मुझे उम्मतिन जा आमालनामा तुरदा मां मोहम्मद अरबी तराज़ी जे मथां बीठो हूंदुसि साईं दुनिया जे अंदर ॿिन नबियनि जो क़यामत ॾींहुं जे अंदर ॿिन नबियनि जी उम्मतां बि हूंदियूं तव्हांखे काथे ॻोल्हूं जे तव्हां न ॻोल्हो मां मोहम्मद अरबी तव्हांखे पाण ॻोल्हींदुसि गुनाहगार फ़िक्र न कयो जे आख़िर तव्हांजी काथे जॻह हूंदी जे मां हौज़े कौसर जे मथां बीठो हूंदुसि या मां तराज़ी जे मथां बीठो हूंदुसि या मां मोहम्मद अरबी पुलसराज जे मथां पंहिंजे गुनाहगार उम्मतनि खे पार कंदो बीठो हूंदुसि आस्ते चो सुभान अल्लाह जे मां तराज़ी जे मथां बीठो हूंदुसि हिकिड़े मुंहिंजो उम्मतिन जा आमालनामा तुरदा जंहिंजो बुराई वारो पढ़ो भारी थी पवंदो नेकी वारो पढ़ो हल्को थी पवंदो फरिश्ता चवंदा साईं आहे तुंहिंजो उम्मती पर गुनाह वधारा थी विया अथसि हाणे वञी वठी वञोसि जहन्नम में मुंहिंजो सोहणो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी रहमत वारी जेब जो बटन मुबारक खोलींदा बटन खोले करे ते पर्ची करदा फरिश्तो हे पर्ची मुंहिंजो उम्मती जे नेकी वारे पढ़ियो रखो ते पर्ची छा कंदी हे गुनाहनि जा अंबार हे दफ़्तर हेतिरा जो नज़र खुटी थी वञे दफ़्तर कोन था खुलनि हे पर्ची छा कंदी जे रखोसि त सही जॾहिं उहा पर्ची नेकी वारे पढ़े न पवंदी मुंहिंजो उम्मती जो नेकी वारो पढ़ो भारी थी पवंदो रब मुंहिंजे उम्मती जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फरमाए छॾींदो साईं हिकिड़ी पर्ची रब वटि उहा तव्हां असांखे ॿुधाई उन में लिखियलु हूंदो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम साईं जेका तव्हां वटि पर्ची हूंदी उन में छा लिखियलु हूंदो जे मुंहिंजो उम्मती जो लिखियलु हूंदो अल्लाहुम्मा सल्लि अला सभु पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद इन्ना लिल्लाहि मलाइकतुन सय्याहीन फिल अर्द युबल्लिगूनी मिन उम्मति सलाम
किराम नूरी मलाइक ज़मीन जे अंदर चक्कर लगाईंदा था वतन जेके मुझे मथा दुरूद पढ़दा आहिनि खणी करे मुझे रोज़े अथर फुटाए पहुचाईंदा आहिनि फलाणो पुट फलाणो जे तहां जे मथा दुरूद पढ़े थो मां पंहिंजे उम्मती जो दुरूद ॿुधी करे मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे रब मुंहिंजे उम्मती जे लाइ जन्नत जा फ़ैसिला फरमाए छॾींदो आहे पोइ छो न पढ़ूं अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद रब तो फरमाए ज़क्किर बिल कुरआन मन यखाफ वईद मुंहिंजा महबूब जेको वैज़ नसीहत करें रब तो चए पंहिंजे सोहणे मुहम्मद अरबी खे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंखे चए थो हे क़ुरान फ़ज़क्किर बिल कुरआन मन यखाफ वईद ओ मुंहिंजा सोहणा जेको वैज़ नसीहत करे क़ुरान पढ़ चओ सुभान अल्लाह रब तो चे पंहिंजे महबूब खे सोना जेको वैज़ नसीहत करे मुंहिंजी तारीफ़ करे कुरान पढ़ पंहिंजी तारीफ़ करे कुरान पढ़ सहाबा जो शान बयान करे कुरान पढ़ अहल बैत जी इज्जत पढ़े बयान करे कुरान पढ़ जन्नत जो जिक्र करे कुरान पढ़ जहन्नम जो जिक्र करे कुरान पढ़ फ़ज़क्किर बिल कुरआन मन यखाफ वईद जो कुछ बयान करे कुरान पढ़ कुरान जे करे रब से जिंदगी जा ॾोह माफ़ करे छॾींदो कटियूं दिलूं साफ़ बणिजी वेंदियूं तो छो ना तो असा भी पढ़ो कुरान इज्जत है कुरान में बरकत है कुरान में रहमत है कुरान में रब तो फरमाए ज़क्किर बिल कुरआन मन यखाफ वईद तवज्जो है हिन खे ॾिसो हिन खे जिन जे ॾिसण सां गुनाह माफ़ थिए माण्हू रोज़ ॾिसंदा आहियूं तवज्जो आहे कोई माण्हू तो अचे सब बोरी तको था हिन ॾिसो हिन साईं फरमाए हिन जे ॾिसण सां तव्हांजा गुनाह माफ़ थींदा चओ क़ुरान नबी जो फरमान सचो आहे सगीरा गुनाह तव्हांजा माफ़ थी वेंदा अबे अम्मा जे ॾिसण सां कंहिंजे ॾिसण सां तवज्जो कोन्हे कंहिंजे ॾिसण सां अबे अम्मा जे ॾिसण सां बि तव्हांजा गुनाह माफ़ थी वेंदा इन छड़ो नज़र कर पियो मारे हज कबूल पहल उम्र जो सवाब लिखी वञे रहम जी नजर कहीं तारा फुटारे न तक मता पियो मां डिजी वने तो छोरो मारींदो अलाए छा किताब जो मुतालो कंदे कंदे मां कल टियों ॾींहुं ॾिठो सुलेमान पैगंबर जे दौर जे अंदर कंहिंजे दौर में सुलेमान पैगंबर नबी भी आहे तो बादशाह भी आहे उन जे दौर जे अंदर हिकड़ो शराबी माण्हू आ जे शराब पींदो आ पियो उन खे झलींदो आ अबो अम्मा बा बच्चे जे लाइ पारस हूंदा आहिनि गंदन कमनि खां झलींदा आहिनि पुट हे कम न कर गंदा आहिनि शराब पींदो हो अबो हमेशा झलेसि यार गंदा कम न कर हे शराब हर गुनाह जी जड़ा तंहिंजे करे शराब न पी हिकड़ी तमाम शराब घणो पियायो इनके हर वक्त पियो झलींदो हो पर मुर्दो कोन हुयो घणो शराब पियायो पियो खे भी कावड़ई इन सख्ती से घलाइस चंडरा तो के शर्म न थो जे केतरो तो के झला थो अन्या भी तू शराब खन थो मने हे शराब जी धुत जे अंदर होश ही कोन हुयस जे पियो गलाइस पियो कावड़ में मुंह जे अंदर थप जो हई त पंहिंजे पियो खे हे तारो रत बिहारींदो थो अचे गोढ़ा बिहारींदो थो अचे सुलेमान पैगंबर वटि दाही आयो आहे साईं मां पंहिंजे पुट खे सम्झायो आहे शराबी आहे शराब पींदो आहे मां पंहिंजे बच्चे खे सम्झायो आहे बच्चो सम्झे बजाए मूंखे धक हयो त मुंहिंजो तारो फिसी पियो आहे मां त वटि दाही आयो हां वो जॾहिं पंहिंजे पुट खे होश आयो आहे शराब वारी उहा नशे वारी ख़तम थी वई नशो ख़तम थी वियो होश आयुसि ॾिसी त माण्हू कठ थिया बीठा आहिनि यार छाजे करे बीठा हो चए तूं पंहिंजे पीउ खे धक हयो आहे तुंहिंजे पी जो तारो फिसी पियो आहे हो बयो थी सुलेमान पैगंबर वटि दाही हाणे तुंहिंजो हशर थींदो पाण ॾिसदे हिन खे जॾहिं ख़बर पई आहे त मां बेहोशी जी आलम में बेहोशी में पंहिंजे पीउ खे धक हयो आहे मुंहिंजे अबे जो तारो फिसी पियो आहे हे हाणे होश जो आयो अथसि हाणे रोए बि थो रब जी दरबार में तौबा बि करे थो पर माफ़ी काथूं मिले जेतिरे ते अबो मां राज़ी न थिए मुंहिंजे सोहणे साईं फरमायो आहे रदियल रब फी रदियल वालिदैन सख़त रब फी सख़त वालिदैन जेका पीउ मां राज़ी आहे उन खां रब बि राज़ी आहे जेका पीउ मां नाराज़ आहे उन खां रब बि नाराज़ आहे नबी जो फरमान सचो आहे इन माण्हू खां पुछा कि छा आहे तूं पीउ खे धक हयो आहे तवज्जो पीउ खे धक हयो थी वो तारो फिसी पियो सुलेमान पैगंबर वटि दाही वियो आहे दुरूद पाक पढ़ो सो नबी जे मथां सल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही अजमईन तवज्जो आहे इनके होश आयो
जे प्यू तुंहिंजो सुलेमान पैगंबर दाही हुआ थोरो तवजो कंदो ॻाल्हि सम्झ में ईंदी दाही हुआ जे मूंखे होश न हुयो हाणे होश आयो मूंखे ॿुधायो त मां कहिड़े हथ सां पंहिंजे प्यू खे चंबो हयो आहे जे तूं सॼे हथ सां चंबो हयो थी ईअं कात खणी करे पंहिंजे हथ खे काटे हथ के काटे करे हथ भी खयो आयो रत भी वहाईंदो आयो सिधो सुलेमान पैगंबर वटि चवंदो साईं मांखे होश कोन हुयो बेहोशी में पंहिंजे अब्बे खे धक हयो आ हे तारो फिसी पियो अथसि मां उनी हथ सां जंहिंसां धक हयो आ अब्बे खे वो हथ काटे आयो हां हाणे ॿुधायो त मूंखे माफ़ी मिलदी या न मिलदी अल्लाह प्यू जी शफ़क़त ॾिसो इन शफ़क़त वारे अब्बे अम्मा के धिका ने दुनिया में भी धिका खाईंदे क़यामत में भी धिका खाईंदे केड़ा वाइस तव्हां के कया आहियूं वाइस ॿिया भी घणा ॿुधा थो अॻे भी मां अर्ज़ कयो हो वरी भी अर्ज़ कयां थो छो अॼु माहौल अहिड़ो आहे जो माण्हू प्यू मां के धिका ॾियनि था गारियूं ॾियनि था मुंहिंजे सोणे साईं फरमायो आहे जेका प्यू मां नाराज़ आहे उनजी इबादत क़बूल न आहे उनजी नमाज़ क़बूल न आहे उनजा रोज़ा क़बूल न आहिनि उनजा हज क़बूल न आहिनि मां ॾिठो हदीस पाक में मुंहिंजे सोणे साईं फरमायो अबू ज़र जी मुंहिंजा सोना दिलबर अच गरीबन जी ज़ियारत करे अचूं से गरीब केर हिन जे गरीब उहे जंहिंजी कोई ज़ियारत नथो करे से उहे केर हिन जेके कब्रिस्तान में सुता पिया आहिनि चओ सुभान अल्लाह अबू ज़र चवंदा मूंखे सोनो साईं वठी करे जन्नतुल बकिया जे अंदर वठी आया काथे वठी आया जंहिंजो नालो ही जन्नत आहे जंहिंजो नालो ही जन्नत आहे इन जन्नतुल बकिया जे अंदर वठी आया वधीक वज़ाहत करण नथो चाहियां साईं जन पहुची आहिनि मां जन्नतुल बकिया जे अंदर आयुमि साईं सां गॾु ॾिसां त साईं जन कब्रिस्तान में गुज़रा पिया वञनि अस्सलाम वालेकुम या अहल क़बूर ये दुआऊं पढ़दा पिया वञनि पढ़दे 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 सभिनी मंझां दुआऊं पढ़दे पढ़दे जॾहिं आख़िरी कुंड जन हिकड़ी क़बर हुई हुन जे मथां बीठा बीहण खां बाद में एतिरा रुना जो सोने जी ॾाढ़ी मुबारक ॻोढ़ण सां आली थी वई अबू ज़र चवंदो आहे मां भी शुरू थी मां चम सोना ये सारो कब्रिस्तान घूमी आया हो काथे ना हो रोना हिते छो रहो था फरमाए पुट हिन के कब्र जे अंदर अजाब थी रहो आ कुकू तो करे दाहू तो करे वाह वैला तो करे जे जो कुकू बुधी करे मां मोहम्मद अरबी जी रहमत बर्दाश्त न कयो आ तनी मुजा गोड़ा वहन था अबू ज़र चंदा सोना छाजे करे नमाज न पढ़दो हो रोजा न रखदो हो ज़कात खैरात न दींदो हो ये सब कम कंदो हो अना पोइतो बीठो आ ये जिब्रील अमीन अचियो मुजे सोने साईं फरमाए जिब्रील दे खबर इन कब्र वारे के छाजे करे अजाब थी रहो आ जे हिन के अजाब इन जे करे थी रहो आ हिन पांजी पोड़ी अम्मा खे रंजायो चओ अस्तगफिरुल्लाह चओ 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 अस्तगफिरुल्लाह अल्लाह तो असा के पांजे अब्बे अम्मा जी इज़ा खां बचाए इज़ायो ना मुसलमानो पांजे प्यू मां जे कदमन ते वनी किर अला इन्नल जन्नत तहत अक़दामिल उम्महात अमलन जे कदमन हेठा जन्नत नबी जो फरमान सच्चो साईं फरमायो अमर खे रंजायो अथसि हाँ से अमर खे रंजायो अथसि मुंहिंजे सोने साईं फरमायो अबू ज़र वञ मदीने जो ऐलान कर जिन जा माण्हू हिते दफ़न सभु अचनि सभु भाया नंढा वॾा ॾिठे हिकिड़ी पोड़ी औरत बि लठ जे मथां टेकड़ी उहा साईं जन के रोईंदो जो ॾिठई तो पोड़ी भी रोनी शुरू थी वई मां चवंदो हां जे ॿार खे ॿार मारींदो आहे रोईंदो रोईंदो अमर जी झोली में ईंदो आहे ही भाकुर पाए करे जॾहिं परचाईंदी आहे बच्चो सुरकनि में पइजी वेंदो आहे मुंहिंजे सोणे साईं पोड़ी खे रोईंदे ॾिसी करे मोहम्मद अरबी जा अञा वधीक रहमत जा ॻोढ़ा निकिता आहिनि साईं जन पंहिंजी रहमत वारी चादर सां पोड़ी जा ॻोढ़ा उगिया आहिनि पोड़ी सुरकनि में पइजी वई आहे फरमाए अम्मा छो थी रोए की सोना तव्हांजो रोईंदा बीठा हो तंहिं जे करे मां बि रोवां थी मूंखे ॿुधा अम्मा इन जी क़बर जे मथां बीठो इन खे थी चवंदी आहे सोना में जो कूड़ ॻाल्हाईंदुसि रब वही जे ज़रिए ॿुधाईंदो सच थी चवां साईं हे मुंहिंजो पुटु आहे मुंहिंजे सीने ते पलियो आहे मुंहिंजी छाती जी थञ पीती अथसि अम्मा ॾे ख़बर कीअं ज़िंदगी गुज़ारी कि ॾाढो नेक निमाज़ी हो पर कॾहिं कॾहिं मूं सां सख़्ती सां ॻाल्हाईंदो हो कॾहिं पंहिंजी घरवारी जी इज़त मथे कंदो हो मुंहिंजी इज़त घटि कंदो हो मुंहिंजी दिलि जे अंदरि थोरो ॾुख ऐं कुंडो सदमो थियो बीठो आहे मूंखे ॾुख ॾींदो हो दुनिया जे अंदरि मुंहिंजे सोणे साईं फरमाए अम्मा पंहिंजे बच्चे खे माफ़ कर पंहिंजे बच्चे खे माफ़ कर हिन जे तुंहिंजे नाराज़गी जे करे तुंहिंजे बच्चे खे जन्नतुल बकिया जो भी अजाब थी रहियो आहे ओ मुसलमानो तो असांजो हाल छा हूंदो हे पैगंबर जे जन्नतुल बकिया जो सुतो पियो आहे जंहिं पंहिंजी पोड़ी अम्मा खे रंजायो आहे उन्ही खे क़ब्र जो अजाब माफ़ नथो करे तो असांजो हाल छा हूंदो कारे असांजी नमाज़ूं कारे असांजा रोज़ा कारे असांजी ज़कातूं ख़ैरातूं कारे असांजी सुन्नतूं मुसलमान पंहिंजे प्यू मां खे राज़ी कर मुंहिंजे सोणे साईं फरमाए अमर पंहिंजे बच्चे खे माफ़ कर चवंदी सोना मूंखे ॾाढो रंजायो अथसि मां माफ़ न कंदीमांसि सोणे सां
हथरा मुबारक मथे खे अल्लाह इन बच्चे जो आवाज इन अमर के पंहिंजे कननि सां ॿुधा हे पैगंबर जो मोइज़ो आहे 1.25 लाख नबियनि जा मोइज़ा हिक पासे मोहम्मद अरबी अकेले जा 1.25 लाख नबियनि खां मोइज़ा अञा वधारा आहिनि वाह मुंहिंजा सोना जीअं तुंहिंजो शान निरालो आहे तीअं तुंहिंजा मोइज़ा बि निराला आहिनि अम्मा कबर सां कन त लॻा कबर सां कन लॻायो अथई पंहिंजे बच्चे जूं कूकां दाहूं वाह वेला ॿुधो अथसि पैगंबर जे कदमनि ते किरी पई आहे चवंदी आहे मुंहिंजो हाँ फाटे थो तमामु दर्दनाक अज़ाब अथसि मां सम्झो को आम अज़ाब हूंदो हिनखे त वॾो अज़ाब आहे अहिड़ियूं कूकां थो करे मां अमर जो हाँ फाटण ते अची वियो आहे सोना मां माफ़ कयुमि बच्चे खे मां पंहिंजे पुट खे माफ़ कयुमि मां पंहिंजे पुट खे माफ़ कयुमि मुंहिंजे सोने साईं फरमाए अम्मा तूं पंहिंजे बच्चे खां राज़ी थी पई आहे अल्लाह तुंहिंजे बच्चे जो कब्र जो अज़ाब हटाए करे जन्नत जे बागनि मंझां बाग़ बणाए छॾियो अल्लाह साईं तव्हां असांखे वालिदनि जी ख़िदमत करण तौफ़ीक़ अता करे आमीन चओ सुलेमान पैगंबर वटि आयो अची करे बांह खणी आयो चवंदा साईं जंहिं हथ सां धक खयो आहे मां पंहिंजे पीउ खे उहो मां हथ काटे आयो आहियां हाणे मुंहिंजो गुनाह माफ़ थींदो सुलेमान पैगंबर जो ॾिठो जो गुनाह त वॾो कयो थी पुट अब्बे खे ख़बर पई त मुंहिंजो बच्चो हथ काटे आयो आहे रत थो वहेसि बच्चो अब्बे जी शफ़क़त ॾिसो मुसलमानो अब्बो रोई करे सुलेमान पैगंबर खे चवंदा मुंहिंजा सोना कसम रब्बे ज़ुल जलाल जो मां जहिड़ियूं अहिड़ियूं 100 अखियूं निकिरी पवनि हा फिसी पवनि हा पर मां पंहिंजे पुट जो हथ कतल ॾिसण बर्दाश्त नथो कयां मुंहिंजे अखियुनि मंझां ॻोढ़ा वही आहिनि महबूब मां पंहिंजे बच्चे जो जेका ग़लती आहे माफ़ कईमांसि रब साईं दरबार में सुलेमान पैगंबर हथ रखे अल्लाह हे बि पंहिंजी हक़ जी अदायगी जे लाइ पंहिंजो हथ काटे आयो आहे पंहिंजी माफ़ी जे लाइ हथ काटे आयो आहे हे पीउ ॿिनि खे पंहिंजा ॾोह माफ़ थो करे पियो अल्लाह मां सुलेमान पैगंबर जी दुआ क़बूल कर हिन खे अखि मोटाए ॾे हिन खे हथ मोटाए ॾे रब साईं सुलेमान पैगंबर जी दुआ क़बूल करे हुनजी अखि बि ठीकु करे छॾी आहे त बच्चे जो हथ बि ठीकु करे छॾियो आहे रज़ियल रब फी रज़ियल वालिदैन सख़त रब फी सख़तल वालिदैन वसैदल इंसान बि वालिदैन कंहिं जे लाइ अब्बो पार्तू करे कंहिं जे लाइ अमर पार्तू करे कंहिं जे लाइ भाउ पार्तू करे कंहिं जे लाइ दोस्त पार्तू करे पर अब्बे अमर जे लाइ ख़ुदा जो क़ुरान पार्तू थो करे अब्बे अमर जी पारां थो अब्बे अमर जी पारां चो इंशाअल्लाह पीउ मां जो ख्याल कंदासीं 5 वक्त नमाज भी केड़ा केड़ा पढ़दो मानू घणा हथ थोड़ा सिंधा एडी सारी नौजवान मेहनत कयां जो कुछ नतीजो जाहिर थे जो इंशाअल्लाह नमाज पढ़दासे जे चो असन के मोहम्मद अरबी जो पारो नसीब थे मुझे सोने साईं फरमायो मुझो पारो बिन गाल से नसीब थिंदो एक जेको मुझे मथा दुरूद घणो पढ़दो अवलुन नास बि यौमल क़ियामा अक्सरहुम अलैहि सलात जेको मुझे मथा दुरूद घणो पढ़दो क़यामत में मां मोहम्मद अरबी के सब का वधिक वेजो होंदो ए बे नंबर ते जेको 5 वक्त नमाज पढ़दो मां मोहम्मद अरबी से गड होंदो अरबातुन फिल जन्नत खैरुम मिनल जन्नह इंशाअल्लाह असन गार न होंदी असन गिला न होंदो असन कुरान या नबी जो फरमान जो तो असांखे पैगंबर सीरत सेखारियो कुरान फज़किर बिल कुरान मन यखाफ वईद मुंहिंजा सोना जो कुछ वाइज करे कुरान पढ़ सोनो सुतो पियो रब तो फरमाए या अय्युहल मुज़म्मिल कुम इल्लैल इल्ला कलीला निस्सहु अविन कुस्मिन हो कलीला औ जिद अलैहि वरतिल कुरान तरतीला महबूब सुम ना चादर के खोले करे उठी तू कुरान पढ़ त रब तुझो कुरान बुधा बाकी अजो को मौली स्टेज अचे गंद गारियों दे मां तो मुअद्दबान तो हर वैस में चऊं हां मौली स्टेज अचे कुरान पढ़े जे मान जो कटनो दिना साफ पढ़जी वने कुरान नबी के हुक्म तो करे महबूब जो कुछ वैस करे कुरान पढ़ त मान जो कटना दिल साफ पढ़जी वने गारियों न दे वसबिर अला मा यकूलूना वहजरहुम हजरन जमीला मुझे सोने के मान घट वद गलाइंदा हा कावलिंदी ही मां चोंदा सोने जे रहमत अखियां को गोढ़ा वही आया तो फरमाए महबूब रो ना मां कुरान तो मोकला सबर कर तू कुरान पढ़ नतीजो जाहिर थींदो टोलन जा टोला तो मोहम्मद अरबी जा नौकर बणबाई भल जा बिया जी वनन पे चवन असा कुरान पढ़दा से इंशाअल्लाह उन जो नतीजो जाहिर इयो थींदो टोलन जा टोला गोठन जा गोठ कुरान जा ताबेदार सही है गलत मां पंहिंजे कन सां ॿुधो हाणे अची वई गाल छपाइण हाणे हराम आहे क़यामत में लगाम असांखे चढ़ावींदा मां पंहिंजे कननि हिन गुनहगारनि सां ॿुधो असां जड़ा मौलवी जे करे कंहिंखे गंदो वधो ॻाल्हाइनि असां टपर अमला असां ख़ैर आहे बाक़ी जेकर मुर्शिद पीर ॻाल्हाए मां चवंदा इहो मुर्शिद जी ज़ुबान ते इहे लफ़्ज़ ठहंदा न
मुर्शिद एड़ियों गालियों करे कुरान पढ़े जे मानू जो कटलियां दिलां साफ बन जो पीर तू तो रहबर हां मुर्शिद तू तो रहबर हां मां त बाहू बदी करे मुअद्दबाना तौर ते तो कया तुजी जुबान ये लफ्ज न था ठान जो चवे तुझे छिते कुत्ते जी गिगा मां चो न छिते कुत्ते जी गिग ना है तोके जिए वणे तशबीह दे असा चो कुरान वाली गिगा जेके कुरान दिल जे अंदर अची वियो कुरान दिल में लगी वियो चोंदो बस हक ते इहो जेके कुरान वारा है हुन वट गिला है गार है दोहरा है असा कुरान इंशाअल्लाह जो कुरान बुधियो घर मोटी नवी तो इंशाअल्लाह जो कुछ पढ़ो कुरान पढ़ो इज्जत कुरान में आ बरकत कुरान में आ रहमत कुरान में आ कहीं जी गिला न कयो कहीं जी गिबत न कयो ए गिला उन के चेबा जो उन में ऐब होजे उन के गिला चेबिया पर जे में वो ऐब ही न है दियाते तोहमत अल्लाह से तो आसा के हक सच समझण जी तौफीक अता करे कुरान पढ़न तौफीक अता करे 5 वक्त नमाज पढ़न तौफीक अता करे पांचे अब्बे अम्मा जी खिदमत करन तौफीक अता करे जो इंशाअल्लाह अल्लाह मुझे गलहन के कबूल करे अल्लाह तो बुधन कबूल करे वमा अलैना इल्ला